बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला अहलि बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतुल्लाहि अला आदाइहिम अजमईन। अम्मा बादो क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुल रब्बि ज़िदनी इल्मन। नाज़रीन किराम, सामीन मोहतरम, अॼु असां तव्हांजे साम्हूं फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते सतीं निशस्त में हाज़िर थिया आहियूं। अॼु असां तव्हांजे साम्हूं इल्म खे तलब करण जे तरीक़े खे बयानु कंदासीं। इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस जी रोशनी में त इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम तलब इल्म करण जो तरीक़ो ॿुधाइनि था। कहिड़े तरीक़े सां इल्म खे हासिल कजे, कहिड़े तरीक़े सां इल्म जे लाइ तयारु हुजणु खपे। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान आहे, अल क़ुलूबु तुरबुन। इंसान जो दिलि जेको आहे उहो हिकु ज़रख़ेज़ ज़मीन वांगुरु आहे। छो जो इल्म नूर आहे, उन नूर खे अहिड़ी जॻह खपे जेका नूरानी हुजणु खपे। बसि इल्म खे नूरानी हुजण जे लाइ, नूरानी मकान जे लाइ ज़रूरी आहे ज़मीन ज़रख़ेज़ हुजणु खपे। अॻिते छहें इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान जारी आहे। इमाम अलैहिस्सलाम फ़रमाइनि था, वल इल्मु ग़रसुहा। ऐं इल्म हिकु गुल जीअं आहे। वल मुज़ाकरतु माउहा। ऐं इन इल्म खे पाणी जेको इन इल्म सां बहस ऐं मुबाहिसो रखंदो उहो पाणी जीअं आहे। बसि नाज़रीन, इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जी इन हदीस जी रोशनी मंझां इहो साबित थियो त इंसान जी दिलि हिकु ज़रख़ेज़ ज़मीन आहे ऐं इल्म हिकु सुहिणो गुल आहे। ऐं इल्म खे वधण जे लाइ, जीअं गुल खे वधण जे लाइ ख़ुदि गुल जी बि हिफ़ाज़त करणी पवंदी आहे ऐं गुल जो ख़्यालु रखिणो हूंदो आहे, याने उन खे पाणी वग़ैरह हिसाब जे मुताबिक़ ॾिनो वेंदो आहे। अहिड़े ई तरीक़े सां इंसान जी दिलि हिकु ज़रख़ेज़ ज़मीन आहे ऐं इल्म उन जो गुल आहे ऐं इल्मी मुज़ाकिरो पाणी वांगुरु आहे, पाणी जीअं आहे। बसि इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मंझां इहो साफ़ ज़ाहिर थिए थो त जेको बि तालिब इल्म जे मैदान में इल्म हासिल करण जे लाइ निकिरे थो, उन जे लाइ ज़रूरी आहे त पंहिंजे दिमाग़ खे, पंहिंजे दिलि खे, पंहिंजे ब्रेन खे ख़्यालात खां साफ़ ऐं पाक रखे, ख़ालिस रखे, ताकि इहो नूरानी इल्म इन दिलि में
समाइजी सघिजे। बसि हिकु त इंसान जो दिलि आमादा हुजे, ज़हन आमादा हुजे इल्म जे लाइ। नंबर 2, जीअं ज़रखेज़ ज़मीन हूंदी आहे, बसि ज़रखेज़ ज़मीन केतिरी बि भली रुगो ज़मीन हुजे, पर उन में कोई वणु न लॻायो वञे, कोई गुल न लॻायो वञे त फ़ाइदो न थींदो। अहिड़े ई तरीक़े सां अगरि इंसान जो दिलि केॾो बि नूरानी हुजे, पर उन में इल्मु न हुजे त भई फ़ाइदो न हूंदो। वरी अगरि इन में इल्मु हुजे, वरी जीअं गुल खे पाणी न अचे त इहो गुल पाणी जे बग़ैर नथो रही सघे, अहिड़े ई तरीक़े सां इहो इंसान जो इल्मु जेको आहे तरक़ी नथो करे सघे। बसि नाज़रीन, जीअं ई गुल जे लाइ, जीअं ई वण जे लाइ ज़रूरी आहे ज़रखेज़ ज़मीन हुजे ऐं गुल बि मौसम जे मुताबिक़ हुजे ऐं उन में पाणी जो लिहाज़ बि हुजे, अहिड़े ई तरीक़े सां इंसान जे लाइ ज़रूरी आहे त दिलि इल्म जे लाइ आमादा हुजे। ऐं नंबर 2, मौसम जे मुताबिक़ इल्म जो ख़्यालु रखी कहिड़े इल्म जी ज़रूरत आहे, उहो इल्मु इन ई ज़मीन में समाए, इन ई दिलि में उहो इल्मु रखिजे। ऐं इल्म जे लाइ ज़रूरी आहे बहस ऐं मुबाहिसो हुजे। अगरि बहस ऐं मुबाहिसो न हूंदो त इहो इल्मु इंसान जो तरक़ी नथो करे सघे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।